ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 9/6/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, ताकि सॼे विश्व में शांति जो राज्य स्थापना करण वारे बाप जे तव्हां मददगार ठहिया आहियो। हाणे तव्हांजे साम्हूं सुख शांति जी दुनिया आहे। असांजे साम्हूं सुख शांति जी दुनिया आहे। प्रश्न आहे, बाबा ॿारनि खे कंहिं लाइ पढ़ाईंदा आहिनि? पढ़ाई जो सार छा आहे? उत्तर आहे, बाप पंहिंजे ॿारनि खे स्वर्ग जो प्रिंस, विश्व जो मालिक ठाहिण लाइ पढ़ाईंदा आहिनि। बाबा पंहिंजे ॿारनि खे स्वर्ग जो प्रिंस, विश्व जो मालिक ठाहिण लाइ पढ़ाईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि, ॿार पढ़ाई जो सार आहे दुनिया जी सभु ॻाल्हियुनि खे छॾे ईअं कॾहिं न सम्झो। पढ़ाई जो सार आहे दुनिया जी सभु ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो। ईअं न सम्झो असां वटि त करोड़ आहिनि, लख आहिनि, कुझु बि हथ में न ईंदो। हिन करे सुठी रीति पुरुषारत करो, पढ़ाई ते ध्यानु ॾियो। गीता आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो, आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। आख़िर विश्व ते शांति जो समय आयो आहे। सभु चवंदा आहिनि विश्व में कीअं शांति थिए। पोइ जो ठीकु राय ॾींदा आहिनि उन्हनि खे इनाम ॾींदा आहिनि। नेहरू बि राय ॾिनी हुई, शांति त थी वई। शांति त न थी, सिर्फ़ु राय ॾेई करे हली आहे नेहरू बि। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे कि कोई समय सॼे विश्व भर में सुख शांति संपत्ति आदि हुई। हाणे तव्हांजी बुद्धि में आहे कोई समय न पूरे विश्व में सुख शांति संपत्ति हुई। उहा हाणे न आहे, हाणे पोइ थियण वारी आहे। चक्र त फिरंदो न। इहे त संगम युगी ब्राह्मणनि जी बुद्धि में आहे। तव्हां ॼाणंदा आहियो भारत पोइ सोने जो ठहिणो आहे। भारत खे गोल्डन स्पैरो चइबो आहे। भल महिमा त कंदा आहिनि, परंतु सिर्फ़ु चइण मात्र कंदा आहिनि। तव्हां त हाणे प्रैक्टिकल में पुरुषारत करो था। ॼाणंदा आहियो बाक़ी थोरा रोज़ आहिनि त इहे सभु नर्क जी दुख जी ॻाल्हियूं भुलिजी वेंदियूं, है न। तव्हांजी बुद्धि में हाणे सुख जी दुनिया साम्हूं बीठी आहे। जीअं अॻियां विलायत में वेंदा हुया त सम्झंदा हुया न, हाणे बाक़ी थोरो समय आहे पहचानने में। छो जी अॻियां विलायत में अचण में ॾाढो टाइम लॻंदो हुयो पहुचण में। जीअं अॻियां विलायत में वेंदा हुया त सम्झंदा हुया हाणे बाक़ी थोरो समय आहे पहुचण में। छो जी अॻियां विलायत में अचण में, विलायत सां अचण में ॾाढो समय लॻंदो हुयो। हाणे त एरोप्लेन में जल्दी पहुची वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे कि हाणे असांजा सुख जा ॾींहं आया, जंहिंजे लाइ असां पुरुषारत करूं था। बाबा पुरुषारत जी ॾाढी सहज, पुरुषारत बि ॾाढो सहज ॿुधायो अथई। ड्रामा प्लान अनुसार कल्प पहिरियों मुआफ़िक ई सर्टन आहे। तव्हां देवता हुया हो, देवताउनि जा केतिरा ॾेर जा ॾेर मंदर रहिया आहिनि, ठहनि था। मतिलबु इहे सर्टन आहे कि असां ई देवी देवता हुयासीं। ॿार ॼाणंदा आहिनि इहे मंदर आदि ठाहे करे छा कंदा, बाक़ी ॾींहं ई केतिरा आहिनि। तव्हां ॿार नॉलेज जी अथॉरिटी आहियो। चइबो बि आहे न, परम पिता परमात्मा सर्वशक्तिवान ऑलमाइटी अथॉरिटी आहे। तव्हां ज्ञान जी अथॉरिटी आहियो, उहो भक्ति जी अथॉरिटी आहे। बाबा खे चइबो आहे ऑलमाइटी अथॉरिटी। तव्हां ॿार नंबरवार पुरुषारत अनुसार ठहो था, है न।
तव्हां ॿार नंबरवार पुरुषार्थ अनुसार ठहो था। केरु? ऑलमाइटी अथॉरिटी। बाबा बि असांजो ऑलमाइटी अथॉरिटी, ज्ञान जी अथॉरिटी। तव्हां ॿार बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ठहो था। तव्हांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। ॼाणंदा आहियो सभु पुरुषार्थ करूं था 2200 वर्सो पाइण लाइ, है न। जो भक्ति जी अथॉरिटी आहिनि उहे सभिनि खे भक्ति ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ज्ञान जी अथॉरिटी आहियो त ज्ञान ई सभिनि खे ॿुधाईंदा आहियो। सत्युग में भक्ति न हूंदी आहे, पुजारी हिकु बि न हूंदो, पूज्य ई पूज्य हूंदा। अधु कलाक पाए पूज्य, अधु कलाक पोइ असां पुजारी ठहींदासीं। भारतवासियुनि जे लाइ ई पूज्य हुया त स्वर्ग में हुया। हाणे भारत पुजारी नर्क आहे न। तव्हां ॿार हाणे प्रैक्टिकल लाइफ ठाहियो था न। नंबरवार पुरुषार्थ अनुसार सभिनि खे सम्झाईंदा रहंदा आहियो ऐं वृद्धि खे पाईंदा रहंदा आहियो, है न। तव्हां ॿार हाणे प्रैक्टिकल लाइफ असां पंहिंजी ठाहियूं था पूज्य ठहिण जी। नंबरवार पुरुषार्थ अनुसार सभिनि खे सम्झाईंदा रहंदा आहियो ऐं वृद्धि खे पाईंदा आहियो। ड्रामा में पहिरों खां नूंद आहे न। ड्रामा तव्हांखे पुरुषार्थ कराईंदो रहंदो आहे, तव्हां कंदा रहंदा आहियो। ॼाणंदा आहियो ड्रामा में असांजो अविनाशी पार्ट आहे। दुनिया इन ॻाल्हियुनि खे छा ॼाणे कि असां छा था करूं, न। असांजो ई ड्रामा में पार्ट आहे। जो कंदो उहो ई सम्झंदो न कि कीअं असांजो हिन ड्रामा में पार्ट आहे। ये सृष्टि चक्र फिरंदो ई रहंदो आहे। इहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी तव्हांजे सवाइ ॿियो कोई खे मालूम न आहे। ऊच ते ऊच केरु आहे? ये वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी तव्हांजे सवाइ ॿियो कोई खे मालूम ई न आहे। ऊच ते ऊच केरु आहे? दुनिया में कोई न ॼाणंदो आहे। ऋषि मुनि आदि बि चईंदा हुया असां न ॼाणंदा हुआसीं, नेति नेति कंदा हुया। हाणे तव्हां ॿारनि त ॼाणंदा आहियो न। उहो रचदा बाप आहे ऐं असांखे पढ़ाइनि था। इहे बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि। हिते जॾहिं वेंदा आहियो उहो रचदा बाप असांखे पढ़ाइनि था। हाणे तव्हां ॼाणंदा। इहे बाबा बि बार बार सम्झाईंदा आहिनि कि हिते जॾहिं वेंदा आहियो त देही अभिमानी थी करे वेहणो। हिकु बाप ई राजयोग सेखारींदा आहिनि ऐं वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी सम्झाईंदा आहिनि। हिकु बाप ई राजयोग सेखारींदा आहिनि ऐं पूरे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी सम्झाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां कोई थॉट रीडर थोरी आहियां। एतिरी वॾी दुनिया इन्हनि खे छा वेही रीड करां। बाबा त ख़ुदि चईंदा आहिनि मां ड्रामा जी नूंद अनुसार ईंदो आहे तव्हांखे पावन ठाहिण। ड्रामा में मुंहिंजो जो पार्ट आहे उहो ई वॼाइण ईंदो आहे न। बाक़ी मां कोई थॉट रीडर मां न आहियां। बतलाईंदो आहियां मुंहिंजो छा पार्ट आहे ऐं तव्हांजो छा पार्ट आहे। तव्हां छा था वॼायो, बाबा जो छा पार्ट आहे, असां छा था वॼायूं, इहे बाबा अची करे ॿुधाईंदा आहिनि। तव्हां इहे नॉलेज सिखी करे ॿियनि खे सिखलायो था। मुंहिंजो पार्ट ई आहे सभिनि खे पावन ठाहिण जो। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। तव्हां तिथि तारीख़ आदि सभु ॼाणंदा आहियो। दुनिया में कोई थोरी ॼाणंदा आहिनि। तव्हांखे बाबा सिखलाइनि था। पोइ जॾहिं इहा चक्र पूरो कंदा तॾहिं पोइ बाबा ईंदा। तव्हांखे हाणे बाबा हाणे सिखलाइनि था। पोइ वरी चक्र जॾहिं पूरो थींदा वरी बाबा अची करे सभु कुझु सेखारींदा। हुन समय जो सीन हली उहो पोइ कल्प पोइ हलंदी। हिकु सेकेंड न मिले ॿिए सां। इहो नाटक फिरंदो रहंदो आहे। तव्हां ॿारनि खे बेहद जे नाटक जो पतो आहे पोइ बि तव्हां घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियो। तव्हां ॿारनि खे बेहद जे नाटक जो पतो आहे
पोइ बि तव्हां घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियो। बेहद जो नाटक। बाबा चईंदा आहिनि तव्हां सिर्फ़ु यादि करो असांजो बाबा बि आहे, टीचर बि आहे, सतगुरू बि आहे। तव्हांजी बुद्धि हुन तरफ़ हली वञणी खपे। आत्मा ख़ुशि थींदी आहे बाबा जी महिमा ॿुधी करे। अरे वाह, मुंहिंजो बाबा केॾो ऊच ते ऊच आहे, त मां उन्हनि जो ॿार बि ओतिरो ऊच ते ऊच हुजिणो खपे न, है न। सभु चईंदा आहिनि असांजो बाबा आहे, टीचर आहे, उहे ई सचा आहिनि। बाबा ई सचा आहिनि, उहो सचो ई सचो आहे। पढ़ाई बि सची पूरी आहे। हुन मनुष्यनि जी पढ़ाई त अधूरी आहे। तव्हां ॿार जी बुद्धि में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। वॾो इम्तिहान पास करण वारनि जी बुद्धि में जास्ती ख़ुशी रहंदी आहे। तव्हां केतिरो ऊच पढ़ंदा आहियो त केतिरी कपारी ख़ुशी हुजणी खपे। भॻवान बाबा बेहद जो बाप असांजो बाप बि आहे, टीचर ठही असांखे पढ़ाइनि बि था, सतगुरू ठही असांखे पाण सां गॾु बि वठी हलंदा। तव्हांजा रोमांच खड़ा थियणा खपनि। उहो ई एपिसोड रिपीट थिए थो, है न, सिवाइ तव्हांजे कंहिंखे पतो ई न आहे कि उहो ई रिपीट थिए थो, कोई नई ॻाल्हि न आहे। कल्प जी आयु ई वधाए छॾींदनि। तव्हांजी बुद्धि में हाणे 5000 वर्ष जी सॼी स्टोरी चक्कर खाईंदी रहंदी। 5000 वर्ष जी स्टोरी सिधा चक्कर खाईंदी रहंदी, जेके ई सुदर्शन चक्र मतिलब कि असांजी बुद्धि में 5000 वर्ष जी स्टोरी घुमंदी रहे। ॿार चईंदा आहिनि बाबा तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि, असां भुलिजी वेंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि तव्हां कंहिंखे भुलिजी वेंदा आहियो। बाबा जो तव्हांखे डबल सिरताज विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, उन्हनि खे तव्हां कीअं भुलिजंदा आहियो। ॿियनि कंहिंखे न भुलिजंदा आहियो। स्त्री, ॿार, चाचा, मामा, काका, मित्र संबंधी आदि सभु यादि आहिनि, बाक़ी हिन ॻाल्हि खे तव्हां भुलिजंदा छो आहियो। तव्हांजी युद्ध यादि में आहे। जेतिरो जो यादि करे सघे करिणो आहे। ॿारनि खे पंहिंजी उन्नति जे लाइ सवेरे उथी बाप की यादि में सैर करणी खपे। तव्हां छतनि ते व ॿाहिरि ठंडी हवा में हली वञो। हिते ई अची करे वेहण जी कोई ज़रूरत न आहे। ज़रूरी न आहे एॾो, ॿाहिरि बि वञी सघंदा आहियो। सवेरे जे टाइम में कोई डर आदि न हूंदो आहे। ॿाहिरि में वञी करे पैदल करो, आपस में इहे ई ॻाल्हियूं कंदा रहो। ॾिसो केरु बाबा खे जास्ती यादि कंदा आहिनि, पोइ ॿुधाइणो खपे केतिरो समय असां यादि कयो, है न। ॾिसो केरु बाबा खे जास्ती यादि कंदा आहिनि, पोइ ॿुधाइणो खपे केतिरो समय असां यादि कयो, है न। हीअं अभ्यास कंदा रहो, पोइ हिक ॿिए खे ॿुधाईंदा रहो। बाक़ी समय असांजी बुद्धि किथे किथे हुई, इन खे चइबो आहे हिकु ॿ जे उन्नति खे पाइणु। नोट करो केतिरो समय बाबा खे यादि कयो असां। बाबा जी जो प्रैक्टिस आहे उहो बाबा ॿुधाईंदा आहिनि। ब्रह्मा बाबा जी जो प्रैक्टिस आहे। यादि में तव्हां 1 घंटो पैदल करो त टंग थकंदियूं न। यादि में तव्हांजी केतिरा पाप कटिजी वेंदा आहिनि। चक्र खे त तव्हां ॼाणंदा आहियो। राति ॾींहुं तव्हांखे इहे ई बुद्धि में आहे कि असांखे हाणे घर वञिणो आहे। पुरुषार्थ कंदा आहियो। कलयुगी मनुष्यनि खे ज़रा बि पतो न आहे मुक्ति जे लाइ केतिरी भक्ति कंदा आहिनि। हिते त मुक्ति में वञण लाइ सिर्फ़ु बाबा खे यादि करिणो आहे निराकार रूप में। वेंदा त सभी, लेकिन बिना सजा खाए, बिना मार खाए। ऐं जेके जीवन मुक्ति में अचिणो आहे, ऊच पद पाइणो आहे,
वो दैवी गुण भी धारण करे साथ में, है न। पुरुषार्थ कंदा आहिनि, दुनियावी माण्हुनि खे त कुझु बि पतो न आहे। मुक्ति जे लाइ केॾी महिनत करे न, मुक्ति केॾी सहज, मुक्ति मतिलबु ज़्यादा समय जे लाइ मुक्ति धाम में रहो। अनेक मतियूं आहिनि, तव्हां ब्राह्मणनि जी ऐं आहे हिकु मत, जो ब्राह्मण ठहींदा आहिनि उन्हनि सभिनि जी आहे श्रीमत, बाप जी मत सो असांजी मत, मतिलबु जो बाबा जी श्रीमत आहे उहो ई असां ते उन ई अनुसार हलणो आहे। तव्हां बाप जी श्रीमत ते देवता ठहींदा आहियो, देवताउनि जी कोई श्रीमत न आहे, श्रीमत हाणे ई आहे, तव्हां ब्राह्मणनि खे केतिरी मिलंदी आहे। भॻवानु आहे ई निराकार, जो तव्हांखे राजयोग सेखारींदा आहिनि, जंहिंसां तव्हां पंहिंजो राज्य भाग्य वठी ऊच विश्व जा मालिक ठहींदा आहियो, है न। बाबा आहिनि निराकार, जो बाबा असांखे राजयोग सेखारींदा आहिनि, तव्हां पंहिंजो राज्य भाग्य वठी केतिरो ऊच विश्व जा मालिक ठहींदा आहिनि। बाबा असांखे राजयोग सेखारे करे पूरे विश्व जा ई मालिक ठाहे ॾींदा आहिनि। भक्ति मार्ग जे वेद शास्त्र आदि केतिरा ढेर जा ढेर आहिनि, परंतु कम जी सिर्फ़ु हिकु गीता आहे। भॻवानु अची करे राजयोग सेखारींदा आहिनि, उन्हनि खे गीता चइबो आहे। हाणे तव्हां ॿार बाप सां पढ़ंदा आहियो, जंहिंसां स्वर्ग जो राज्य भाग्य पाईंदा आहियो। जंहिं पढ़ियो उन्हनि राज्य भाग्य वरितो। ड्रामा में पार्ट आहे न, ज्ञान ॿुधाइण वारो ज्ञान सागर हिकु बाप आहे। उहो ड्रामा प्लान अनुसार कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे संगम ते ई ईंदा आहिनि। कोई बि ॻाल्हियुनि में मुंझो न, बाबा हिन में अची करे पढ़ाईंदा आहिनि, ॿियो कोई बि पढ़ाए न सघे। इहे दादा बि अॻियां कोई सां पढ़ियो वियो हूंदो त ॿिया बि उन्हनि सां पढ़िया हूंदा न। मतिलबु माण्हू चईंदा आहिनि न, इहे दादा खे कंहिं पढ़ायो, बाबा हिननि में अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि न। ब्रह्मा बाबा कोई सां पढ़िया थोरी आहिनि, अगरि कंहिंसां पढ़िया हूंदा त उन सां ॿिया बि त पढ़िया हूंदा न। बाबा त चईंदा आहिनि, इन्हनि गुरू आदि सभिनि जो उद्धार करण वारो मां आहियां। हाणे तव्हां ॿारनि जी एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे, असां इहे ठहींदा आहियूं। इहा आहे नरसा नारायण ठहिण जी सत्य कथा। इन्हनि जी पोइ भक्ति मार्ग में महिमा हलंदी आहे, जो बाबा असांखे सची कथा ॿुधाए करे नारायण ठाहिनि था, त इन्हनि जी भक्ति मार्ग में पोइ उहा सत्यनारायण जी कथा जी महिमा हलंदी आहे। भक्ति मार्ग में रस्म हलंदी ईंदी आहे। हाणे इहे रावण राज्य पूरो थियणो आहे, तव्हां हाणे दशहरे आदि में थोरी वेंदा, तव्हां त सम्झंदा इहे छा कंदा आहिनि। इहे त बेबीज़ जो कमु आहे। वॾा वॾा आदमी ॾिसणु वेंदा आहिनि रावण खे कीअं जलाईंदा आहिनि। इहे केरु आहे, कोई ॿुधाए न सघे। रावण राज्य आहे न, त बाबा चईंदा आहिनि दशहरे आदि में केतिरी ख़ुशी मनाईंदा आहिनि, जंहिंसां रावण खे जंहिंमें रावण खे जलाईंदा ईंदा आहिनि। दुख बि हलियो, दुख बि ईंदो आहे, थींदो आहे कुझु बि, है न। बाबा चवनि था दुख बि थींदो रहंदो आहे। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो दशहरे में कीअं रावण खे वेही जलाईंदा आहिनि। दुख बि हलो ईंदो आहे, कुझु बि सम्झ में न ईंदो आहे। भई रावण खे बि जलाइनि था, दुख बि दुनिया में वधंदो थो वञे। भई रावण खे जलायो था त दुख ख़तमु थियणो खपे न। पर ॿियो ई दिन प्रतिदिन वधंदो वेंदो आहे, कुझु बि सम्झंदा न आहिनि। हाणे त सम्झंदा असां केतिरा बेसम्झ हुआसीं, रावण बेसम्झ ठाहे छॾियो हुई न। हाणे त चईंदा आहियो बाबा असां लक्ष्मी नारायण ज़रूरु ठाहींदासीं, असां कोई कमु पुरुषार्थ थोरी कंदासीं। इहे हिकु स्कूल आहे, पढ़ाई ॾाढी सहज आहे। बूढ़ी बूढ़ी माताऊं ॿियो कुझु बि यादि न करे सघंदियूं त सिर्फ़ु बाबा खे यादि करो।
मुख सां हे राम त चईंदा आहियो न। बाबा इहा ॾाढी सहज ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। तव्हां आत्मा आहियो, परमात्मा पिता खे यादि करो त तव्हांजो बेड़ो पार थिए। ॿुढनि खे बाबा स्पेशली चवनि था कि ॿियो कुझु न, कम से कम इहे त सम्झो मां आत्मा परमात्मा खे यादि थी करां त तव्हांजो इन में बि बेड़ो पार। मुख सां हे राम त चईंदा आहिनि। बाबा ॾाढी सहज ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। ईअं यादि करो, काॾे हलिणो आहे, यादि करे काथे पहुची वेंदासीं, शांतीधाम सुखधाम। ॿियो सभु कुझु भुलिजी वञो, जो कुझु ॿुधियो पढ़ियो आहे उहो सभु भुलिजी वञो। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त बाप सां वरसो ज़रूरु मिलंदो। बाप जी यादि सां ई पाप कटजंदा। केतिरी सहज ॻाल्हि आहे। चईंदा बि आहिनि भ्रुकुटी जे विच चमकंदो अजब सितारो। त ज़रूरु एतिरी नंढी आत्मा हूंदी। डॉक्टर माण्हू ॾाढी कोशिशि कंदा आहिनि आत्मा खे ॾिसण जी, परंतु उहा ॾाढी सूक्ष्म आहे। आत्मा ॾाढी सूक्ष्म आहे, ॾाढी ई नंढी आहे। हठ आदि सां कोई चित्र न ठाहे सघे। हठ आदि सां कोई चित्र न ठाहे सघे। आत्मा खे कोई ॾिसी थोड़ी सघंदो आहे। हठ आदि सां कोई ॾिसी न सघे, मतिलबु हठ करे बि कोई ॾिसी न सघे। बाबा बि ईअं ई बिंदी आहे न। चईंदा आहिनि जीअं तव्हां साधारण आहियो, असां बि साधारण ठही तव्हांखे पढ़ाईंदा आहियूं। कंहिंखे छा पतो इन्हनि खे भॻवानु कीअं पढ़ाईंदा हूंदा, है न। ॾिसो बाबा केॾा साधारण रीति असांखे वेही पढ़ाइनि था। कंहिंखे लॻंदो कि अरे वाह, इन्हनि खे शिव बाबा जी करे पढ़ाईंदो। जेको नशे में हूंदो हिन में त उनखे त माण्हू चईंदा इहो पागल थी वियो आहे। श्री कृष्ण पढ़ाईंदा त सॼी, अगरि उहो श्री कृष्ण जे रूप में श्री कृष्ण अची वञे हा त सॼी अमेरिका जापान आदि सभु तरफ़ खां अची वञनि हा। उन्हनि में एतिरी कशिश आहे न। श्री कृष्ण सां गॾु प्यार त सभिनि जो आहे। हाणे त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हमसो ठहूं था। श्री कृष्ण आहे प्रिंस, उन्हनि जी गोद में वञणु चाहींदा आहिनि। श्री कृष्ण जी गोद में वञणु चाहींदा आहिनि त पुरुषारथ करिणो पए। कोई वॾी ॻाल्हि न आहे न, पुरुषारथ करिणो खपे अहिड़ो। इन में कोई वॾी ॻाल्हि न आहे। कहिड़ी, कंहिं में वॾी ॻाल्हि न आहे। बाबा चवनि था श्री कृष्ण जहिड़ो ठहिण में, श्री कृष्ण उन्हनि खे गोद में चईंदा न बाबा, श्री कृष्ण जहिड़ो पति खपे, श्री कृष्ण जहिड़ो ॿारु खपे, है न। त बाबा चवंदा आहिनि कि उन्हनि सां गॾु पाठ वॼाइण में कोई वॾी ॻाल्हि न आहे। सिर्फ़ु पुरुषारथ करो त श्री कृष्ण जहिड़ो पति बि मिली वेंदो त ॿार बि मिली वेंदो। बाप पंहिंजे ॿारनि खे स्वर्ग जो प्रिंस, विश्व जो मालिक ठाहिण लाइ पढ़ाइण ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, हे ॿार, पढ़ाई जो सहारा दुनिया जी सभु ॻाल्हियूं खे छॾे ॾियो। ईअं न सम्झो कि असां वटि करोड़ आहिनि, लख आहिनि, कुझु बि हथ में न ईंदो। इन करे सुठी रीति पुरुषारथ करो। बाबा वटि ईंदा आहिनि त बाप उलना ॾींदा आहिनि। 8 मास खां ईंदा आहियो ऐं बाप जे स्वर्ग जी बादशाही मिलंदी आहे। उन्हनि सां एतिरो समय न मिलियो कि मिलणु अचो। चईंदा आहिनि बाबा फलानो कमु हुयो। अरे तव्हां मरी वञो हा त पोइ कीअं अचो। मतिलबु मधुबन में बाबा सां मिलणु कोई ॿार 8 मास खां ईंदो हूंदो ज्ञान में, ऐं अञा ताईं बाबा सां न मिलियो, त हुन जे लाइ बाबा चवनि था कि अगरि मरी वञो हा त
ये बहाना थोड़ी हली सघंदा। बाबा राजयोग सिखाइनि था ऐं तव्हां सिखंदा न आहियो। जंहिं ॾाढी भक्ति कई हूंदी उन्हनि खे 7 रोज़ त छा 1 सेकेंड में तीर लॻी वेंदो, सेकेंड में विश्व जो मालिक ठही सघंदा आहिनि। ये ख़ुदि अनुभवी वेठा आहिनि न ब्रह्मा बाबा। विनाश ॾिठनि, चतुर्भुज ॾिठो, बसि सम्झण लॻिया ओहो असां त विश्व जा मालिक ठहींदासीं। साक्षात्कार थियो, उमंग आयो ऐं सभु कुझु छॾे ॾिनो। हिते तव्हां ॿारनि खे मालूम पियो बाबा आया आहिनि विश्व जी बादशाही ॾियणु। बाबा पुछंदा आहिनि कि निश्चय कॾहिं थियो त चईंदा 8 मास थिया आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि मूल ॻाल्हि आहे यादि ऐं ज्ञान, बाक़ी त दीदार कोई कम जो न आहे। बाबा खे पहचाने वरितो त पोइ पढ़णु शुरू करो त तव्हां बि इहा ठही वेंदो। ठहिणु कोई मुश्किल थोड़ी आहे, सिर्फ़ु शिव बाबा ब्रह्मा बाबा जी गोद में वञी करे वेही रहो, तव्हांखे श्री कृष्ण जहिड़ो पति मिली वेंदो, ॿार मिली वेंदो, सभु मिली वेंदो। शिव बाबा जो पतित पावन आहिनि। चईंदा आहिनि मूंखे यादि करो त पावन ठही पावन दुनिया में जो मालिक ठही वेंदो। ॾाढी मिठास सां सम्झायो, युक्ति सां सम्झाइणो आहे। तव्हां चाहींदा आहियो गॉड फादर लिबरेट करे स्वीट होम में वापसि वठी हलनि, पोइ स्वीट राजधानी में अचूं असां। अच्छा हाणे तव्हांजे मथां जो कट आहे उन जे लाइ बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मूंखे साथ सवेरे उथी करे पैडल कंदे हुए बाप खे यादि करो। आपस में यही मिठी रूहरियान करो कि ॾिसो केरु केतिरो समय बाबा खे यादि कंदा आहिनि, पोइ पंहिंजो अनुभव ॿुधायो। बाप खे पहचाने वरितो, बाप खे पहचाने वरितो त कोई बहानेबाज़ी न ॾियणो आहे, पढ़ाई में लॻी वञिणो आहे, मुरली कॾहिं बि मिस न करणी। बाप खे पहचाने वरितो त पोइ कोई बहानो न ॾियणो, पढ़ाई में लॻी वञिणो, मुरली कॾहिं मिस न करणी आहे। वरदाना सर्व जे गुण ॾिसते हुए स्वयं में बाप जे गुणनि खे धारण करण वारा गुण मूर्त ठहो। संगम ते जो ॿार गुणनि जी माला धारण कंदा आहिनि उहे ई विजय माला में ईंदा आहिनि। हिन करे होली हंस ठही सर्व जे गुणनि खे ॾिसो ऐं हिकु बाप जे गुणनि खे स्वयं में धारण करो। छोकी उहो गुण बि उनखे भॻवान ई ॾिनो अथई न, त भले तव्हांखे सर्व जा गुण अवगुण नज़र अचनि था, है न, सर्व जा अगरि तव्हांखे अवगुण नज़र अचनि था त पोइ असां में बि अवगुण ईंदा न। इन करे बाबा चवनि था गुणनि खे ॾिसो ऐं बाप जे गुणनि खे स्वयं में धारण करो। इहे गुणमाला सभिनि जे गले में पयल ई आहे। जो जेतिरो बाप जे गुण स्वयं में धारण कंदा उन्हनि जे गले में ओतिरी वॾी माला पईंदी। गुणमाला खे सिमरन करण सां स्वयं बि गुणमूर्त ठही वेंदो। इन ई यादगार में देवी देवताउनि खे शक्तियुनि जे गले में देवताउनि ऐं शक्तियुनि जे गले में माला ॾेखारींदा आहिनि। त हिते बाबा जा गुण जेतिरा धारण कंदासीं ओतिरो असांखे भक्ति मार्ग में मालायूं पईंदियूं। बाप जे गुणनि खे स्वयं में धारण कंदा रहो।
स्लोगन आहे साक्षीपन जी स्थिति ही यथार्थ निर्णय जो तकता। जेतिरो असीं जीवन में साक्षी स्थिति में स्थित रहींदासीं न ओतिरो असां यथार्थ निर्णय करे सघंदासीं। साक्षी स्थिति मतिलबु सभु कुझु बाबत सां गॾु ॾिसो, अकेला न ॾिसो। अव्यक्त इशारो आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो। अंतर्मुखी ठहो। अंतर्मुखी थी करे कार्य करण सां विघ्ननि सां व्यर्थ संकल्पनि सां बची वेंदो। अंतर्मुखी अर्थात मां आत्मा बाबा जी संतान हिन स्मृति में रही करे हलो त असां जीअं बाबा सां गॾु हर कर्म करूं था त विघ्ननि खां बि परे थी वेंदासीं ऐं व्यर्थ संकल्पनि सां बि बची वेंदासीं। बाबा चवनि था अंतर्मुखी थी करे कार्य करण सां विघ्ननि सां व्यर्थ संकल्प सां बची वेंदासीं। ऐं समय बि ॾाढो बची वेंदो। जो अंतर्मुखी रहंदा आहिनि उन्हनि में स्मृति जी समृद्धि बि अची वेंदी आहे। जो अंतर्मुखी रहंदा आहिनि उन्हनि खे बाबा जी यादि जी स्मृति जी समृद्धि अची वेंदी आहे ऐं आत्मा रूपी नेत्र पावरफुल थींदो वेंदो आहे। जंहिंसां यदि कोई बि विघ्न अचण वारो हूंदो त महसूस त ईंदी कि अॼु कोई पेपर अचण वारो आहे। त अगरि असां जेतिरो बाबा जी यादि में रही करे कर्म कंदासीं त अचण वारो पेपर बि पहिरियों खां ई असांखे पतो लॻी वेंदो। ऐं जेतिरो पहिरियों खां मालूम पइजी वेंदो त होशियारु थियण जे कारण सफलता बि मिली वेंदी, है न? त होशियार बि थी वेंदासीं ऐं सफलता बि मिली वेंदी। तंहिंजे करे अंतर्मुखी अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा जी खे यादि करे हर कर्म करिणो आहे, है न? कर्म न छॾिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।